डॉक्यूमेंट्री असां जिते आया आहियूं जिते छा छा थींदो आहे डॉक्यूमेंट्री में ॾिसो। भारत में लोकतंत्र एक संकटमय दौर से गुजर रहा है। आइए हम सभी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी के इन प्रयासों में सहयोग करें और अपने सार्वजनिक जीवन को अधिक समृद्ध करें। सुस्वागतम। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद द्वारा आयोजित ऑल इंडिया सिंधी साहित्य अकेडमी जे हिन 25वें साले जे वर्ष में तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि जो हार्दिक स्वागत आहे। मां NCPSL जा जेके भी सदस्य हिते आया आहिनि रवि जी और अकेडमी जा जेके चेयरमैन आहिनि उन्हनि खे मां विनती थो कयां तो कृपया स्टेज ते अचनि। असां दीप प्रज्वलन कंदासीं और हिन कार्यक्रम जी हिन सत्र जी ओपनिंग सेशन जी शुरुआत कंदासीं। कृपया मथे अचो। On behalf of management and team RMP, we welcome everyone and request our executive head, Mr. Pokharna, to give a tulsi pot as token of love and affection to Dr. Gurumukh Jagwani, Dr. Pratap Pinjani, Dr. Ravitek Chandani, I wish you all the best and a very successful event. Jai Jhulelal. ही कॉन्फ्रेंस रखण जी वजह इहा ही हुई तो गत 30 सालनि में 10,000 को मथे हिते कॉन्फ्रेंसिस वर्कशॉप्स थी चुका आहिनि। समाज जे हर कंहिं संस्था जा उद्बोधन मार्गदर्शन ट्रेनिंग और उन खां पोइ फॉलो ऑन एग्जीक्यूशन हिन क्षेत्र में थींदा आहिनि। हीअ ॾाढी वाइब्रेटिव स्पंदित जगह आहे। असां न भी कुछ ॻाल्हायूं न भी कुछ ॿुधूं तॾहिं भी जॾहिं वेंदासीं त ईंदड़ सालनि में काई न काई महक वीचारनि जी असांजे सिंधी भाषा जी सिंधियत जी असांखे महसूस कराईंदी रहंदी। असां सौभाग्यशाली आहियूं त NCPSL जे सिल्वर जुबली ईयर में
ही वॾी कॉन्फ्रेंस मुंबईअ में थी रही आहे। गत वर्ष 50 साल सिंधी भाषा के थिया 8 शेड्यूल में अचण लाइ। NCPSL ॾाढो वॾो कार्यक्रम महाराष्ट्र के गवर्नर हाउस में रखियो। तमामु चङनि ई मेंबरनि उत्साह सां भाग वरितो। ही ॿियो वॾो कार्यक्रम मुंबई में NCPSL द्वारा आयोजित। सॼे देश में हज़ारे संस्थाऊं आहिनि सिंधी। 7 प्रदेशनि में सिंधी एकेडमीज़ आहिनि। पंहिंजे हिसाब सां सवायो ॾेढो अढाइणो कमु करे रहियूं आहिनि। NCPSL भी पंहिंजे माध्यम सां गत वर्ष के अनुभवनि सां सिंधी समाज में सिंधी भाषा लाइ, सिंधी साहित्य लाइ, सिंधी कला लाइ अविरल कार्यक्रम की श्रृंखला, वर्कशॉप्स, ॿारनि जी चेटाभेटी, कार्यक्रम जे मथो कार्यक्रम देश के हर कंहिं कुंड कोने में करे रही है। पर जीअं कंहिं कॉर्पोरेट वर्ल्ड में, बैंक में, संस्था में, दुकान में, स्कूल में ऑडिटिंग थियणु खपे। भाई असां अगले साल छा कयोसीं, छा प्रण कयासीं ऐं असां उन ते पूरा थिया आहियूं न थिया आहियूं। हिकु त पंहिंजी सेल्फ असेसमेंट, सेल्फ ऑडिटिंग, तीअं ई सॼे देश में सरकारी स्तर ते, चाहे वो प्रादेशिक स्तर ते हुजे या राष्ट्रीय स्तर ते हुजे, हिकु वॾी कॉन्फ्रेंस जे द्वारा असां छा निश्चित कयोसीं, छा करे रहिया आहियूं ऐं अॻिते छा करण वारा आहियूं। हिन कॉन्फ्रेंस जो मेन मक़सदु रहियो आहे। अंत्योदय हे हिकिड़ो अखर कोन्हे, हे हिकिड़ी वॾी मुहिम आहे। असां पंडित दीनदयाल उपाध्याय जी जो हाणे दर्शन भी कयोसीं ऐं उन्हनि जे द्वारा निर्देशित अंत्योदय कार्यक्रम। अंत्योदय जो मतलब इहो हुयो त समाज जे आख़िरी घर ताईं, आख़िरी व्यक्ति ताईं पहुचणु, उनखे सुखी करणु, वो आर्थिक हुजे, सामाजिक हुजे, न्यायिक हुजे, आध्यात्मिक हुजे, कोई न कोई प्रकल्प खणी करे समाज जे आख़िरी व्यक्ति ताईं वञणु। छा NCPSL ऐं जेके असां सिंधी एकेडमी आहियूं, सिंधी दरबारूं आहियूं, सिंधी ठिकाणा आहिनि, सिंधी स्कूल आहिनि, सिंधी कॉर्पोरेट्स आहिनि, ऐं असां इंडिविजुअल सिंधी जेके आहियूं, छा असांजो भी फ़र्ज़ु न आहे असां समाज जे आख़िरी सिंधी घर ताईं पहुचूं, आख़िरी सिंधी घर जे ॿार ताईं पहुचूं। छा हो सिंधी सिखी रहिया आहिनि, सिंधियत जे माहौल में पली रहिया आहिनि, असांजे विरासत अॻिते खणी वञी सघनि था, या कुछ हिन ज़माने जे फास्ट फॉरवर्ड जे करे, छो रोज़ नयूं ॻाल्हियूं समाज में नज़र थियूं अचनि। त हीअ कॉन्फ्रेंस अॼु ऐं सुभाणे नई दिशा, नयो जोश, नयो उत्साह असांखे ॾींदी ऐं ईंदड़ सालनि में हिकिड़ी विजन डॉक्यूमेंट थी करे, हिकिड़ी ब्लू प्रिंट समाज में कम करण जी व्यवस्था, उनमें मां, मुंहिंजी संस्था, मुंहिंजे मथो ॾिनल दायित्व, मां बरोबर उनखे पूर्णता जी तरफ़ खणी थो वञी सघां, या मूंखे कुझु कमी आहे, उहा कमी हिन 2 ॾींहंनि जे कॉन्फ्रेंस में ठीक थी वेंदी, इहो मां सम्झी थो हलां। असां मुंबई में आया आहियूं त जंहिं शहर में वेंदा आहियूं उनजो हिकिड़ी छटा, हिकिड़ो कलर अलॻि हूंदो आहे। रंग दे मोहे गेरुआ। अॼु तव्हां सभिनी जो स्वागत NCPSL जे 25 साले जे जन्म ॾींहं ते, माना जन्म वर्ष ते। मां कार्यकर्ताउनि खे निवेदन कंदुमि त सभिनी में डिस्ट्रीब्यूशन कनि, पगड़ियुनि सां स्वागत थींदो तव्हांजो। ऐं कोशिशि आहे त हे सेशन घटि में घटि असां पगड़ियूं पाए करे 25 साले जो जशन मनाईंदासीं। तुरंत दिया जाए।
है।